घोटकी में ख़बर सां शेयर कंदासीं। घोटकी वेझो ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण के नतीजे में एक ॼणो फौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। सी पैक मनसूबे वटि ट्रॉलर जे टक्कर में कार सवार अज़हर हुसैन कोलाची फौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी में मज़हर मेहदी ऐं सायरा परवीन शामिल आहिनि। फौतियुनि जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। घोटकी में ख़बर सां शेयर कई पिया। घोटकी वेझो ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण के नतीजे में एक ॼणो फौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। सी पैक मनसूबे वटि ट्रॉलर जे टक्कर में कार सवार अज़हर हुसैन कोलाची फौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी में मज़हर मेहदी ऐं सायरा परवीन शामिल आहिनि। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। घोटकी में ख़बर सां शेयर कई पिया। घोटकी वेझो ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण के नतीजे में एक ॼणो फौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। सी पैक मनसूबे वटि ट्रॉलर जे टक्कर में कार सवार अज़हर हुसैन कोलाची फौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी में मज़हर मेहदी ऐं सायरा परवीन शामिल आहिनि। फौतियुनि जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। घोटकी में ख़बर सां शेयर कई पिया। घोटकी वेझो ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण के नतीजे में एक ॼणो फौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। सी पैक मनसूबे वटि ट्रॉलर जे टक्कर में कार सवार अज़हर हुसैन कोलाची फौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी में मज़हर मेहदी ऐं सायरा परवीन शामिल आहिनि। फौतियुनि जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। घोटकी वेझो ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण के नतीजे में एक ॼणो फौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। घोटकी में वधीक तफ़सील मालूम कंदासीं। जब्बार महर खां। जी जब्बार, हादसे बाबति आगाह कजो। जी अवांखे ॿुधंदो घोटकी जे सी पैक ते कार जो ट्रॉलर के पोयां टक्कर लगो, जंहिंजे नतीजे में एक ॼणो फौत थियो, जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौती जेको आहे ज़ख़्मियुनि खे मोटर पुलिस जेको आहे सो घोटकी जी तालका अस्पताल खणे आई, जंहिंखां पोइ जेको आहे सो फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो, जॾहिं त जेके ज़ख़्मी हुआ उन्हनि खे इलाज बाद जेको आहे सो हिन वक़्तु पंजाब जे शहर रवानो कयो आहे। ॿुधाए पियो वञे त पंजाब खां इहे कराची अची विया त ओचितो ड्राइवर खे निंड अची वई, जंहिं सबबु हादसो पेश आयो। जी महिरबानी जब्बार, तफ़सील ॾियण जे लाइ।